कराची गस्टा पारां पंहिंजे मुतालबात लाइ कराची में सवें जी तादाद में सिंध जे उस्तादनि जी अमन मार्च रैली ते पुलिस जो हमलो। जेका रैली सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे CM हाउस खां थींदे कराची प्रेस क्लब पहुती, जिते पुलिस जी वॾी नफ़री संदसि उस्तादनि जी आजियां लाइ पहिरियां ई तैयार हुई। उस्तादनि जे पुरअमन रैली उन वक्त मैदान जंग बणिजी वई जंहिं वक्त रैली में शरीक उस्तादनि CM हाउस ॾांहुं रुख कयो वियो। अमन रैली ते सिंध पुलिस जे अंधाधुंध शीलिंग ऐं हवाई फायरिंग सां गॾु लठनि जो बि आज़दाणो इस्तेमालु कयो वियो। पुलिस जे अहिड़े वेशियाणे तशदद ते 5 उस्ताद सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में 35 साला अता रहमान, 45 साला तारिक, 40 साला नासिर ऐं 54 साला ग़ुलाम नबी बि शामिल आहे, जॾहिं त 58 साला आरिफ जी हालत इंतहाई गणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस जे अहिड़े रवैये ख़िलाफ़ सिंध जे समाजी ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमनि पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई ऐं संदसि मुतालबो कयो त गस्टा जे उस्तादनि जा जाइज़ समूरा मसइला सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वही करे हल करे, न त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। बाग़ी सागर पवार, सोच TV, कराची।